ताला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। गिलास शीशे जो खणिया चौथे पारे में 8 रुकूअ में सूरत आल इमरान में आयतूं उहे तिलावत कयूं तम जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफा जे गुलामन की तारीफ कई आहे। ॾाढो चओ सुभान अल्लाह। उन्होंने जवानन की तारीफ कई हेड़े कंडे माडे पेट के पत्थर बधा पिया वतन जवान छड़ियों पिया बार बच्चा कुर्बान क्यों पर एड़े दुखे टाइम ते जबलन जेड़ियों ये मुसीबतां दिसन पिया मथों गिरन पयूं पर दुखे टाइम ते रब जो त चयो मन्यूं पर रसूल जो भी चयो मन्यूं। ये बकम क्यों अल्लाह ताला उनके नेमतुन औ इनामन सा नवाजे छे। आही अल्लाह जे ज़ात ते यकीन करण रब जे ज़ात ते तू यकीन करे त ॾिस हिते दुख ईंदई पर उते जन्नत सुभान अल्लाह त कर हिते इज़ाव मिलंदई उते रूबरू रब जो दीदार कने हिते बचन की जुदाई मिटन की जुदाई माल तो को परे क्यों वेंदो उते सजी जन्नत हवाले करे दींदो वाई मजा थी यार उते जड़ी दुनिया की मारी लख करोड़ था लगन तड़ी ठहे थी मुफ्त में तैयार न थी थे तपो सोन जे मारन वारी जन्नत मुफ्त किए मिलंदी अंदाजो त हणो न। अल्लाह जी फरमायो मां कलमे वारन के अगे ही कुरान में बुधाए छड़ियो आ वल नबलो अन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूए वनक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन। मिठो कुरान बुधाए अल्लाह जी फरमाए तो पुटन में आजमाइंदो मां मालन में आजमाइंदो मां जानन में बुखा डई सबुर कंदो त बदले में जन्नत दींदो मां पर दर्जा भी बुलंद कंदो मां। अल्लाह जी फरमाए तो टे शयूं बानन जूं मांखे प्यारियूं आहिनि हिकु ज़िक्रो ॿियो शुक्रो टियों सब्र। ये कम करे देखार हयाती चंद ॾींहं थी मौत मथों बीठो थी कुछ करे वठ
लहरियूं लोडा दुख तकलीफ़ां ईंदई पर यकीन माते कहते ॾाढा त ॻाल्हायो फरमायईं अल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह एडो भत खाधो तो जो लफ्ज़ ही न तो ज़ुबान में निकिरे इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू जंहिं शख़्स चयो अल्लाह उहो आहे जेको जहाननि जो पालणहार आहे इन ॻाल्हि ते पको थी बीठो मां ते यकीन कयईं दुख आयसि तकलीफ़ आयसि मारा पयूं मिलनेसि कंडे दुख सठई बच्चा कुर्बान कयईं वतन कुर्बान कयईं यकीन कयईं लुडियो लमियो न रब थो चए मां कुरान में वायदो थो कयां मौत पोड़ींदो मांस अग में नूरी मलाक मोकिले जन्नत जी बिशारत ॾे वारी मोमांस अड़े मौत पोथी बिश्तो अग में बिश्तो रब त्यारी जो मवैदन जे लाइ कयो आहे जन्नत त मुशरिकनि ते हराम कयईं बिश्तो तैयार कयो अथई मोमिननि लाइ एॾो वारा सुभान अल्लाह नथा कयो 12 बजे जो आयल चुप करे वेही रहियमि जलसो पंहिंजो आहे मां कहिड़ी ॿार कयां झट देरी पढ़णो क़ुरान हाणे छा थींदो हीअं झलक ॾेखारींदसि मलाइक बिश्त जी ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका कुरान पढ़ा त रहमत वसे न अरे हेॾे हाराई कुरान पढ़ण जा थी नफ़ल पढ़ ख़ैर ख़ैरातूं कर नाई ॾहीं रोज़ो रख इन ॾींहुं मेला मलाखड़ा कयूं घुमंदो वटे रोडनि ते हे छा आहे हिन ॾींहंनि में रिझाए पंहिंजे रब हे बख़्त वारा ॾियारा 10 ॾींहं ज़ुल्हज जा बि मान वारा 10 ॾींहं मुहर्रम शरीफ़ जा बि मान वारा हुन 10 ॾींहंनि में हज़रत खलील जी कुर्बानी आहे हिन 10 ॾींहंनि में हज़रत हुसैन जी कुर्बानी आहे हो हथनि सां तो बचो कुर्बान करई हिन जे झोल में तो बचो कुर्बान अथई असगर झोल में तीर लगन था बचो कुर्बान हो काती तो हलाए इब्राहिम नबी अर्श वारो तो जे हया कजाए काती इस्माइल जे वार के लोडो नदी जाए इहो कुहाणो नाए बचाइणो आ इन जे पुष्ट मोमा अरबी मोहम्मद पैदा कनम जे जे ला जहान जोड़ियो दम अज दद जो अंदर ठारिया हुआ ॾाॾे जी कुर्बानी या ॾोहटे जी कुर्बानी नबी अखों पुछऊं हे कुर्बानियूं छा जूं आहिनि चई आ मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत आहे साईं असां बि कयूं चई तव्हां बि कयो त मां मोहम्मद बि कयां ॾाढनि चयो सुभान अल्लाह जल्दी तव्हांजी जान छॾींदुसि 4:45 थिया 4:30 ख़तम तकमाडे साबिन हिकड़ो दुंबो कुठो आ रसूलुल्लाह घणो साबिन चयो साईं ये दरवाजो खोल तवा ब असां हिकु फरमायो आओ
हिकड़ी बापा जी कुर्बानी जम बियो चई मुंहिंजा उम्मती मिस्कीन हूंदा गरीब हूंदा उन्हनि खे कुर्बानी करण जी ताक़त न हूंदी उन्हनि जो भाङो भी मां मोहम्मद कयूं थो वञा कुर्बानी कंदो आहियां कॾहिं कॾहिं हुज़ूर जो भाङो भी कंदो कर पोइ ॾिस त रब कीअं थो ॾई हेॾो थो चए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका थकिजी पिया हो तव्हांखे सवाब वधीक मिलंदो ॿोलवी मटबा था अचनि सुबुह खां वेही तूं साॻो आहे वेही क़ुर ॿुधे थो अॼु कल्ब तां कट लाही थी झोल तुंहिंजी रहमत सां भरिजे अब छा थो करें ईअं न त को अहिड़ो माटो ॾे जो कुल चुप वेठा हुजो कंडे माॾे नूरी फरिश्ता था जिन उन्हीअ जवान ॾे जंहिंजो रब ते यकीन आहे अल्लज़ीना इस्तजाबू लिल्लाहि वररसूल अरे जे बुखन वारे टाइम ते दुखन वारे टाइम ते तकलीफन वारे टाइम ते ईज़ाबन वारे टाइम ते मां रब जो त चयो मञो रसूल जो भी चयो मञो मां ते यकीन कई मौत पोड़ींदो माज़ अग में नूरी मलाक मोकिले जन्नत जी बिशारत ॾे वारींदो माज़ ईअं ईंदा हेरे तक मलाक पट जा रूमाल जन्नत मां खणी ईंदा ये ॾेखारींदसि ईअं दम परवाज़ थींदुसि जीअं अटे मां वार निकिरी वञे मौत पो अवल मुबारक जन्नत जी या कंहिंखे चओ मुवहिद खे चओ मोमिन खे कंहिंखे अरे क़ुरान वणंदो ई मोमिन खे आ मुशरक खे क़ुरान न वणंदो मां कुरान पढ़ा थो तहां ठरो था कि न सड़ो था वसीक़ल्लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम इतां तो ॻाल्हायां कंडे खोलिया वेंदा दरवाज़ा जन्नत जा वज़ीरन लाइ अमीरन लाइ चवे थो न न न वलम यख्शा इल्लल्लाह सुभान जेके रब को ॾिना उन्हनि जे लाइ बिश्त जा दरवाज़ा खोलिया वठी ननी हीअं वठी हलंदनि मलाइक सिधो जन्नत जे दर ते पोइ छा चवंदनि सलामुन अलैकुम अरे सलाम जे तव्हांखे पेट के पत्थर बदव कुरान न छॾियो वतन छॾियो कुरान न छॾियो बच्चा कुहायव कुरान न छॾियो मारा खाधव कुरान न छॾियो अॼु हलो जन्नत ॾे सलाम जे तव्हांखे दाख़िल थियो जन्नत में त तव्हांजा दुख ई लही वञे सभु चओ सुभान अल्लाह सुनो अली तो चए माखे रब चवे अली हीअ जन्नत थी त चवंदो मांस जन्नत तुंहिंजी भली आहे पर मालीअ जो प्यारो मस्जिद में आहे जन्नत में वेंदुमि त नफ़्स राज़ी थींदो मस्जिद में ईंदुमि त तूं राज़ी थी वेंदे उन्हीं अली साईं जो जनाज़ो भी जो मस्जिद में थो निकिरई अली असांजो इमाम आहे सदको जा मां सुहिणे अलीअ जे नाले तां चए थो मूंखे पंहिंजे घर में एॾो मज़ो न ईंदो जेॾो रब जे घर मस्जिद में मज़ो ईंदो
जन को मस्जिद खचजी वही सब कुछ हलियो हेडे अज अन्नल मसाजिद लिल्लाह मस्जिद जूं अल्लाह जे सजदे जूं जायूं थी ये इबादत बाने जी रब के ॾाढी प्यारी आ जॾहिं इहो चेहरो रब जे दर ते फिटो करे वो चवंदो आ सुभान रब्बियल आला कंहिंजी तो बाकाई बयान करे आवाज थोरो घटि आहे वॾाई तो बयान करे बस रब जी ये लफ्ज़ बाने जा रब के वणनि था मारे तक हियां वठी हलंदन मलाइक जन्नत ॾे चवंदन सलाम हुजे तहां के अञा मलाइक सलाम पूरो कंदा रब भी सलाम कंदो जो जन्नतन के वडेरे जा सलाम था अचनी त पंजर जेडी बीणी वात में जंग जंग ते चाड़ियूं होटल ते वेठो आए बे के चवने आ त प्याली भी पियारे गाल भी बुधाए केड़ी के जो वडेरे सलाम मुकान सलाम मुकई छा थी बियो अर्श वारो जन्नतन के सलाम पाण कंदो अजो इन सलाम मुकादी सुभान नाराज और रब राजी थी त सदाई जन्नत में रहो खालिदीन फीहा अबदा ॾाढियां त चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला चवंदो हमेशा रहो बियो मज़ा मां हाणे मौत न ईंदी बुढ़ापन न ईंदई हा 20 सालन जो नौजवान कंदो आए 70 हूर जो घोट बनाईंदो आए मौत भी खत्म थी वई हाणे वदखुली फी इबादी वदखुली जन्नती खास मुझे बानन जे टोलिय में शुमार थी ऐं सब दाखिल थी मुझे जन्नत में त तुझे दुनिया वारा दुख तो गो लही वञ ॾाढो चओ सुभान अल्लाह दुखन जा डी थोड़ा थी उते मजा ही मजा करे वठो कुछ साहब ने दुख खादा तकलीफा सठूं ईज़ाव सठूं पेट के पत्थर बदूं काफर प्या चवनन छा थियो आ तवां के उच्चा कपड़ा पाइंदा हो अजो कपड़न के चटियूं उच्चा खादा खाइंदा हो अजो पेट के पत्थर बदा प्या दो गंडे माडे चोटीअ जा लफ्ज़ थी अजो तां के छा थियो आ बंगलन में रहंदा हो झूपड़न में वेठा हो तो हुजूर दे आंगुर मुबारक जो इशारो प्या करे जवन सब कुछ कुर्बान करे सगंदा यो अरबी मोहम्मद करीम जे को चोटियां जे चंड को सोनो आ इन्ही जी गुलामी नथा जड़े सगो अल्लज़ीन इस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिठो कुरान पढ़ा तो तुझा दुख लाना रब तो जे वही शख्स जन भुखन वारे टाइम ते दुखन वारे टाइम ते बीमारन वारे टाइम ते ईज़ावन वारे टाइम ते मुझो तो जयो मनो मुझे रसूल जो भी जयो मनो औ माखों दिना कंखों दिना अल्लाह जो खौफ रखी मानो जिना छड़े हो यो भी कमाए अल्लाह जो खौफ रखी व्याज छड़ी जुआ छड़ी नशो छड़ी इनके ईज़ाए तो रोज पर रब जो खौफ रखे खुदा डाढो मां इन मिस्कीन के तो ईज़ाया मत रब जी चमाट न लगी वने वो इते मोटियो जो ये कमाए सुभान अल्लाह जो डाढो माते यकीन रख दुख इंदई को एड़ो मानू कोने जेंगे सजी उम्र में दुख आया हो न कदी दुख कदी सुख अर्शवारो तो चे जे सजी उम्र दुख आया थी माडे मरी आ तमा
हिकड़ी घड़ीअ में सारी दुनिया वारा दुख लाहे शरीफ छा थो सम्झे मज़ा त उते थी फिरौन जी ज़ाल हिते बंगुलनि में ही महलातनि में सोन जी ज़ेवरात नौकरियाणियूं अॻियूं कंडे महलातनि में वेठी आ जॾहिं इम्तिहान आयुसि मूसा नबीअ ते कलमो पढ़ियो तई ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह फिरौन खे ख़बर पई कढोसि बंगले मां ॿार सोन जी ज़ेवरात लहराई वई कपड़ा हेॾे होॾे कया विया जीअरीअ खे हथनि पेरनि में लोहियूं में खाण आयूं वयूं आहिनि बेहोश थी वई आहे जॾहिं होश आयो अथसि फिरौन सां नथी ॻाल्हाए रब सां थी ॻाल्हा वई चवे थी इज़ क़ालत रब्बी बिनली इंदक बैतन फिल जन्नह हितों तो ॻाल्हायां चपन वारो आवाज़ नथी कंदे हीअ शइ थी जेका परन में उॾारे तोखे रब सां मिलाईंदी हीअ शइ थी जेका तुंहिंजे बदिरां रब वटि हुज्जत कंदी जंहिंजो नालो आहे क़ुरान नबी वली इमाम सालिह आबिद बुज़ुर्ग हुज्जत न कंदा शफाअत कंदा कबूल करे तो उन जी मर्ज़ी न करे भी उन जी मर्ज़ी क़ुरान हुज्जत कंदो हे मुंहिंजो आशिक़ आहे दुनिया निंड कंदी हे रात जो मांखे पढ़दो हाणे मोकल दे त मां क़ुरान जन्नत में वरतियूं वञा सुभान अल्लाह इन सां यारी रखो इन तॾहिं चांदियो साहब रहमतुल्लाह अलैह जो चवे क़ुरान सां यारी रख तूं त पास थिए झटपट तूं त राह मिलई राहदारी चांदियो सच थो चवे रब जाने क़ुरान तो बिश्त उमाणे मिट परे माइट परे अबो परे अम्मा परे भाइर परे ये परे हुंदई हे परन में उडारे वनी सोन जे मारन में त विहारींदी पर रब जे ज़ात सां भी मिलाईंदी तॾहिं तो चए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ ध्यान चो सुभान अल्लाह ते जल्दी जान छड़ियाए मांखे हेॾे सांगिन वञणो चुप करे जी वेही रहियमि पंहिंजो जलसो आहे जंहिं महिल वारो मिलियो अञा पीर ॻोठ वञणो आहे अल्लाह इहा सॼी मोहबत हिन जे करे चिंबड़िया पिया न माण्हू क़ुरान खे अरे हिन ॾियारनि में तूं माण्हुनि जी इबादत त ॾिस घरनि में मर्द त रोज़ो था रखनि पर अमिरियूं न्याणियूं बि नाईअ जो बि रोज़ो ॾहीअ जो सुभाणे अल्लाह जो राजा न्याणियूं अमिरियूं घरनि में क़ुरान खोलियूं वेठियूं आहिनि छो दामा फातिमा क़ुरान पढ़ंदी हसन हुसैन के पिंजे में सुमारे लोली भी कुरान बोली भी कुरान झोली भी कुरान हजरत संदो जैसी आरे जी रात अदो हुसैन निंड पियो मां मथों अची वेठो मास हिय जो कनु जा ताते जा निंड में चप मुबारक चुरन पिया हिय जो ॾिसां त अदो निंड में सूरत यासीन जी तिलावत पियो करे वरी उठी कॾहिं क़ुरान छो एतरी उम्र में छो पियो क़ुरान पढ़े 7-8 सालनि जी उम्र में ॿई भाइर क़ुरान जा हाफ़िज़ थी विया अबे वटि बि क़ुरान हो अलीअ वटि नाने मोहम्मद वटि क़ुरान अम्मा फातिमा वटि क़ुरान ॿोली बि क़ुरान झोली बि क़ुरान त जो लोली बि क़ुरान तॾहिं त हुसैन साईं बचन के करबला में चयो जंहिंखे बुख लगी आ सूरत यासीन पढ़े जंहिंखे उञ लगी आ सूरत रहमान पढ़े बुख उञ चवे त मुंहिंजी लहे हिन खे तॾहिं त हुज़ूर खे चयईं
बकम कंदो कर महबूब बकम कंदो कर मुंहिंजा सोना बकम कंदो कर आमना जा लाल बकम कंदो कर रहमतुल्लाह आलमीन बकम कंदो कर खातमुन नबीन बकम कंदो कर हुजूर के चई असांजे नबी के रब कुरान में या मोहम्मद सां न सॼो आहे चुप करे वे लकबन सां सॼे के मल मुज़म्मिल जो लकब मुद्दसिर जो लकब ताहा जो लकब यासीन जो लकब बशीर जो लकब नज़ीर जो लकब सिराज मुनीर जो लकब असांजे महबूब के लकबन सां कुरान में सॼो अथई हाँ चवेस तो बकम कंदो कर उतुल मा उहिया इलैक मिनल किताब अगते पढ़ा न व अकिमिस सलात महबूब एक तिलावत कंदो कर कुरान जी दो नमाज पढ़ंदो कर हाने जेको बकम कंदो कुरान जी रोज तिलावत कंदो जेस ताईं जीअरो हूंदो न बुखियो न हुञो दुनिया मानी जे कढा कुरान वारन जे मानी कन ऐं जे हिन जी रोज तिलावत कने अल्लाह रिज़्क़ जा दर मथो खोले छॾे जो रिज़्क़ ईंदो आ मथां कुरान भी आयो आ मथां अरे नीह वसंदो आ भी मथां मोहम्मद करीम के मेराज कराई भी मथे घुराई अल्लाह वने कादे दो हेदे एक तिलावत कर कुरान जी हुजूर के जई बियो नमाज पढ़ंदो कर हे मानू छोटा हेरे हेरे तक पटका लाए पेरन ते रखन मानू जे ते हिन दर के छडियो खुदा धिकोड़े नो थन हल तड़ी थो पटका लाए पर जेको रोजानो 5 वक्त नमाज पढ़दो पाबंदी सा खुदा मानन जो मोहताज न कंदो जेकी घुरंदो मांडींदो माज इहा दी नमाज में बरकत तरी त सोने हुसैन करबला जे मैदान में सजो साथ शहीद करायो बीबियों खीमन में पानी जो ढुक न तो मिले मारे कंदे असगर कुर्बान अकबर कुर्बान हुसैन सैयद जी मानी दे नजर नहीं पानी दे नजर नहीं बीबिन दे नजर नहीं वतन दे नजर नहीं बच्चन दे नजर नहीं हुसैन सैयद जी बिन शैन दे नजर आई एक शहादत दे बियो नमाज दे शहादत उच्चो इनाम हाँ हाँ मतलब तुम भोग समझे मुझे नबी तो फरमाए ये को शहादत जी मौत जी दुआ न तो घुरे वने तो यहूदी थी मरे वने तो नसारो थी मरे तरी तो जे मां 4 जमात जनते इनाम कम अनाम अल्लाह कंदो हणे तो ज़बान न तो हलाए सुभान अल्लाह वाली अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइका रफीका छा तो पढ़ा अज कुरान जे करे तो जो बेड़ो पार थी वेंदो सुभान अल्लाह जो ॾाढा कुरान जे करे आयो आहिनि न त मानी मिले हलियो वञे आ बस न वो नफ्स जी खुराक गई हे रूह जी खुराक गई ये मानी शइ अचण वञण वारी आ हे कुरान चो वक्त वारन के नसीब थींदो आ अजो ॾहीं जो ॾियारो तुझे दफ्तर में कुरान लिखजी वञे रब लेखो ही न कंदुई हे तुझे तारा जे पल में पियो तोर थई गुनाह टंगी जी पवंदई कुरान वारो पुड़ गौरो थी इनके निंद्र थी रिली हुजेस का ते विहारन बर्फ वारो सुओ तभी तारा है ए बियो या पादर जेडी मबाल जिन तोखे जिक्र को परे कियो नमाज को परे कियो कुरान को परे कियो कारे थो वने
हेडे हिन खे चिंबड़ महबूब के चई बक कंदो कर सुभान अल्लाह जो सदको अञा सोने हुसैन तम एड़े अणाए टाइम ते भी चई शिमरा हट त परे मुंहिंजे कन मुबारक में कुरान जी आयत दी हुंगारे या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। गालियों किस्सा बैत मां वट न थी कुरान कुरान जैसा तुझो बेड़ो तरे मुंहिंजो भी तरे हिन जे रब वट तुझे बदरों गालायो अरे कबर में भी हे गालाइंदो तो के मन मिट्टी जा विधियूं इंदा कुरान सीने में निकरी वेंदो। हज़रत उमर तो जे नबी साईं के अल्लाह जा रसूल कुरान कबर में इंदो नबी तो जे उमर कुरान सीने में हूंदो हे सीने में निकरी मलाइकन सां गालाइंदो चवंदो हटो त परे हे मुंहिंजो आशिक़ आहे हिन सां कहिड़ा था सवाल जवाब कयो परे थियो हटी वञो हिन खे बिस्तरो विछाए ॾियो पट जो त ईअं निंड करे जी घोट कुंवार सां आरामी हूंदो। इहो थी हे कुरान करे वठ दीदा सुभान अल्लाह नथी लिख रही सजो साधु शहीद थियो पियो आहे हेॾो कुरान जी आयत थी कन मुबारक में हुंगारे शिमर हट त परे सब्र त मां चोटीअ जो कयो आहे निमाज़ रही पई आहे ए ईमान वारो तकलीफ़ जे मदद मां खां वठो साईं कीअं थींदी मदद के हिकु सब्र ॿियो निमाज़ निमाज़ रही पई आहे छा सां पढ़दे निमाज़ पाणीअ जो ढुक न मिली ओ ज़ालिम तुझी कुरान ते नज़र न आहे मां हुसैन जी कुरान ते नज़र आ कुरान में रब हुक्म किया तयम्मुम करे नमाज पढ़ो के तयम्मुम पाक जमीन ते कबो आ ये रत सां गाड़ी आ तोखे पतो कोने शहीदन जी रत पाक आ ॾाढा जो सुभान अल्लाह पढ़ा कुरान नथा ॻाल्हायो वला तक़ूलू लिमन युक़तलु अरे कुत्ते पंहिंजा सीना विञाए अॻियों नूर भी जग अल्लाह कमाए उहे जेके हिननि में सब्र करे जन कुरान तो ॿुधो कुरान तो पढ़ियो पर रोज़ा भी खैर खैरातां क्यों अल्लाह जे नाले वॾा शशर वेठा आहिनि सन जे भरिसां कल रात मां उते मकान में जलसो थियो कुर्सी मां के अलम जे भरिसां रखी ॾिनऊं 2 कलाक कुरान पढ़ियुमि चए ते का ॻाल्हि बि न आहे असां सभु हिकु आहियूं ऐलान जो अल्लाह जे नाले जो खैर आ नमाज सुबह जी पढ़ी दर्स ॾिनोसीं लाउड ते ऐलान कयूं अल्लाह जे नाले ते खैर आ अचो मकान में खाई वञो सॼो ॻोठु अचे कि हिते ज़िद्दियत आई कोन वाइज़ बि उते करायूं उहे मकान वारा क़ुरान अली साईं जो शान ॿुधी अखियुनि मां पाणी पिया वाइनि ज़िद्दियत आहे ई कोन इहो ई क़ुरान आहे चवनि पिया जेको मुस्तफ़ा ते रब नाज़िल कयो आहे जंहिंखे सुहिणे अलीअ पाण पढ़ियो आहे जंहिं कुरान जा हाफ़िज़ हसन हुसैन पाण बणिया ज़िद ई कोन बकरा कुरान पढ़ियो से तभी मां थकी पियुमि जमात न पई थी अचो हिन खे सुञाणो न त रत जा गोड़ा गाड़ी खुदा जो कसम आहे उते उघण वारो कोन हूंदो अॼु चवई थो अखियुनि मां पाणी आहे हिन जो हुकुम मने हिन में वलियनि जी तारीफ़ हिन में नबियनि जी तारीफ़ सिद्दीक़नि जी तारीफ़ शहीदनि जी तारीफ़ मोमिननि जी तारीफ़ अबे अम्मा जी तारीफ़ लैलतुल क़द्र जी तारीफ़ रमज़ान जी तारीफ़ जुमे जे ॾींहं जी तारीफ़ समूरा चओ सभु कुझु रब जे क़ुरान में आहे हिन जे कढ लॻऊं इमाम हुसैन के हट तो मां नमाज पढ़ा तयम्मुम करे आयो अल्लाह अकबर के परे थी शहीदन जी रत पाक
जो शहीदन जी रत ढंगला वला तकूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवाता अमवातुन बल अहया सजे वाह बोलन ते रहमत वसे मिठो कुरान अन्या निंद्र अन्या होटल अन्या ओटाक अजो कुरान जे सडे ते आ इहो कुरान उन्हीं टाइम तो के कमींदो जाते सब छड़े वेंदई ये तो हट पड़े शहीदन जी रत पाका तो तयम्मुम करे नमाज पढ़ा रब तो जे के मुझे रस्ते में लड़िया उन्हनि के मोल न जो जायो हयाती वारा जो शहीद जिंदा अबू कंजो जीरो वेठो जे सीनो कुटे चंदा चरियो सियाणो ढंगला चरियो सियाणो चरियो तुझे मुझे अब्बे जे जीरे हुजण में शक्वा इमाम हुसैन जे जीरे हुजण में चौ पक्का शहीद जिंदान जिंदान है न कबिया उन्हनि खटियो हारायो नाए यजीद हारायो सोने हुसैन खटियो खटियल जे लाइ वाह वाह कबिया वंकर में जो को खटे तू सीनो कुट ना आगू खटे वो तो दुनिया आखिरत में जो कामयाब थिया सुभान अल्लाह जौड़ा तयम्मुम करे आयो नमाज नेटी दई सुभान कलाम पढ़ी अल्हम्दुलिल्लाह पढ़ी सूरत मिलाए रुकू में अजी छा पियो चए सुभान रब्बियल अजीम सुभान रब्बियल अजीम सुभान रब्बियल अजीम सिर सजदे में आ चवे तो सुभान रब्बियल आला धक्को लगो आ सोने हुसैन के शहादत नमाज में मिलिया हाणे हिय चो हुसैनी हुएन जेके नमाज़ी अल्लाह असां के हुसैनी करे सच्चो आमीन चो अल्लाह ताला अवा असां के सिद्दीकी बनाए फारूकी बनाए उस्मानी बनाए क्या असां के हैदर सैयद जो गुलाम बनाए असली सच्चा नौकर हैदर साईं जा उहे थी जन हिन के सुञातो वञो हिकिड़ो दफ़ो मके मदीने के ॾिसिजो त तव्हांखे दीन सम्झ में अची वञे नबीअ जे रोज़े ॾे मुंहुं करे दुआ घुरण न ॾींदई हाजी हे छा थो करे काबे ॾे मुंहुं करे दुआ घुर मोहम्मद मुस्तफा पाण रब खां घुरियो आहे सुभान अल्लाह अल्लाह समूरन के उम्रो नसीब करे अल्लाह ताला के हज नसीब करे आमीन चो हिकड़ो पियो चए मौलवी भला जे कोई ॾो वञे थो थी थो अचे चए तो वरी वञा आयशा मां जो तूं चरियो आहे माखी जंहिं न खाधी आहे उनखे कहिड़ी ख़बर त मिठी कीअं थींदी आहे अरे मक्को मदीनो जंहिं न ॾिठो आहे उनखे कहिड़ी ख़बर त मक्को छा आहे मदीनो छा आहे जे हिकु दफ़ो माखीअ जो मिठाण चखियो चवंदो वरी खाई वरी खावां जंहिं हिकु दफ़ो मक्को मदीनो ॾिठो चवंदो वरी वञी काबे खे ॾिसां हुज़ूर जे रोज़े जो वञी दीदार कयां ॾाढो चओ सुभान अल्लाह आख़िरी वाक़ियो हिकिड़ो ॿुधाए दुआ घुरां अगे मानू पेरे प्यादे पंध वेंदा हा हज ते पंध पोके मानू रस्ते ते रब के प्यारा थी वञन के हज करे मोटी अचन ए हज करे मोटी इंदा तडी पो वरी खत मिलंदो तक मारे इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो मां घोड़े ते सवार थियो वञा थो मारे तक लफ्ज़ थी चोटीअ जा घोड़े ते सवार थियो वञा थो ॾिसां त हिकिड़ो शख़्स हथ भी कपियल दस पेर भी कपियल दस रेड़ियूं ॾींदो थो वञे
पुछो मां सदा काॾे थो वञे जे हज ते दो वञा पेरे पिया इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जे ज़ादा जे हले त जग मां वटा मां खयूं हलाए सुभान अल्लाह त चओ निंड्रती तू असां जऊं चऊं त वारो कर घर वेठे सवारी मिली आ खयूं हल वड़े वा माज़ूर तुझी रब जे ज़ात ते तवक्कल लफ्ज़ एड़ा गालाई जे सोन जे अखरन सां लिखजन तभी सोन जी इज्जत घटा उन माज़ूर जे लफ्ज़न जो मान रब वट अञा मथे छोकरा वे गंडे माडे इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह उन माज़ूर के चयो साईं तहां भली घोड़े ते हलो हज ते मां परचाण वञा यार के घोड़े ते चढ़ी डिगी करे लए करे वञा इहो माखो न थींदो तहां भली घोड़े ते हलो असां रेड़ियूं ॾींदा वञी यार परचाईंदा इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चवे तो उन माज़ूर के मां काबे जो तवाफ कंदे ॾिठो मास इन अव्वल बैतियूं वज़अ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन के तो का जगह जमीन ते कान आई अवल नंबर में बनवा तो रब जो काबो बनवा जंगे जहानन जे लाए हिदायत जो मरकज बनायो दई सुभान अल्लाह इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चवे तो वरी उन माज़ूर के मां सफा मरवे ते रेड़ियूं दींदे ॾिठो मां बुध कुरान अब इन बारन के विहारियो इन सफा वल मरवत कुरान बुध मिन शाइरिल्लाह वरी वा महाजरा इडो तुझो डुकण रब के पसंद आयो हाजी भी जोड़न उम्रे वारा भी जोड़न उन जबलन जी तारीफ भी जो कुरान में करे छजे नाला भी वठी छॾियई ॿिया त न ते जोड़ियान पर मोहम्मद मुस्तफा भी जोड़िया 8 तारीख़ वरी मिना में ॾिठो मास उन माज़ूर 9 तारीख़ अरफात में ॾिठो मास जाते हाजी था दुआयूं घुरन अखिन मों नार दावाइन रब जबलन जेड़ा गुनाह खणी आयाऊं अर्श वारो तुझे घबरायो ना ये धोई छड़ीनो मां ये तां जे ॾाॾे आदम ॾाॾी हवा जा गुनाह माफ़ करे इन्हन के बख्शे छड़ियो माफ़ी ॾिनी मान छो हिकड़ी गाल मां चयो त इहा न कजो थी वई माफ़ी ॾिनी मान हाणे तो औलाद आदम जो केड़ो भी बचो हिते ईंदो ये माफ़ी ॾिनो मां ॼणो मां जे पेटों न हूंदी जायो अरफात हुआ छे मर्द मायूं रोइन था गुनाह जबलन जेड़ा खणी आन हो छा थो चए चवे तो ला तकनतु मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ अधो गुनाह माफ न कनो मां टिहाई न चौथी बदी न हड़ई गुनाह तो माफ कनो मां पर तानो मेहणो भी न ॾींदो मां एॾो करीम 8 तारीख़ मिना में 9 अरफात में ॾिठो मास रात जो मुज़दलिफ़े में ॾिठो मास 10 ते पहिरियों सुबुह जो शैतान के पथरियूं आनियूं पेनियूं उन खां पोइ कुर्बानी करनी पेंदी आ
इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह तो चे रे बुद्धो आखिरी लफ्ज़ थी उन्हीं माज़ूर रखे पत्थरिन हरण वारे टाइम ते भी मां डिठो हथ तो कोनस द मथे खणे कंधु मथे कई चवे तो ओ मुंहिंजा रब ओ मुंहिंजा साईं ओ सभिनी जा साईं ओ मुंहिंजा मिठा अल्लाह जेको मुंहिंजे वस में हो उहो त मां कयो आहे हाणे कुर्बानीअ जा पैसा मां वटि कोन्हनि मां काॾों आणियां रब कुर्बानीअ जे बदिले में हीअ जान मुंहिंजी हाज़िर आहे क़बूल फरमा इमाम मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चवे थो रड़ करे ज़मीन ते किरियो आहे उते ज़बान खुलीअसि उते जो ते कलमो अचीसि उते जो ते दम परवाज़ थीसि अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई जो जान भी रब क़बूल करे छॾियो अल्लाह तू काॾे थो वञे अच मोटी रब जे दर ते 24 कलाक हुन जी रहमत इंतज़ार में आहे अल्लाह इन वाह बुलंद वारनि जे जमाअत जे जलसे के कबूल फरमा जमाअत जो खैर खैरात कबूल कर आमीन चो जो कुछ मां ॻाल्हायो अल्लाह ताला मंजूर करे आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।